वे न्यूज़ में ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मीरपुर साकरू का ख़बर शामिल कयूं पिया। परवेज़ अयाज़ अली गपोल की रिपोर्ट मुताबिक़ सब डिवीज़न मीरपुर साकरू में पानी की खोट ख़त्म न थी सकी। आल कलमत वेलफेयर पारां मेन बस स्टॉप आॾो एहतजाजी धरणो। सब डिवीज़न के समूरन शाखुन लधिया वाह, राजवाह, टाकानी शाख, नागवाह शाख, खारडो शाख, जोहर नाली मलक वाह, बरूसड़ी माइनर, साकरो माइनर ऐं ॿियनि शाखनि मां वारी उॾामण लगी। फसल सुकी तबाह थी विया। जानवर उञ विघे मरण लगा। संगीन ॾुकार पैदा थियण लॻो। अॻुवान आल कलमत वेलफेयर के अॻुवाननि अमीन कलमती, समाजी अॻुवान धनी बख्श लाशारी, अब्दुल रज़ाक कलमती, रशीद हदियो ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में 1 कलाक धरणो। गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वयूं। तालका हेडक्वार्टर शहर साकरो में पीअण जे पाणीअ जो शदीद बहरान पैदा थी वियो। शहरी पानी फुड़े लाइ परेशान। सब डिवीज़न साकरो में पानी न हुअण करे ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। आपाशी इंतजामिया पानी ॾियण में नाकाम। आबादगारनि मुतालबो कयो त फौरी तौर ते शाखनि में पानी छॾियो वञे।